ख़बर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद कुंभ 5 फरवरी योम यकजहती कश्मीर के हवाले से तालका कोट डीजी एजुकेशन ऑफिस जे GADO मोहम्मद जुम्मन मेहरानी ऐं पेटी अल्फ कोट डीजी जे उस्तादनि जिन में पेटी अल्फ तालका कोट डीजी सदर उस्ताद अब्दुल जब्बार वसाण पेटी अल्फ कोट डीजी अगवान मोहम्मद सचल गांव ऐं ॿियनि उस्तादनि पारां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल शाह मोहम्मद तमरानी खां परवकार रैली कढी वई जेका कुंभ शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां वेंदी मैन चौक ते पहुती। TAO प्राइमरी मोहम्मद जुम्मन मेहरानी अब्दुल जब्बार वसाण तालका कोट डीजी सदर उस्ताद मोहम्मद सचल गांव अब्दुल रहमान लाशारी नूर मोहम्मद जिसकानी उस्ताद आफ्ताब अहमद भमरो उस्ताद मोहम्मद अशरफ तमरानी ॿियनि ख़िताब कयो। कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा बखूबी वाक़ुफ़ आहियो इन ॻाल्हि खां त कश्मीर ॿिनि हिसनि में विरहियल आहे। हिकिड़ो जेको आहे सो आज़ादु कश्मीर आहे ऐं ॿियो आहे मक़बूज़ा कश्मीर जे हिते कब्ज़ो कयल आहे। असांजो जेको एहतिजाज आहे असां एहतिजाज रिकॉर्ड करायूं पिया इन हिसे जे लाइ जेको उनखे आज़ादु कयो वञे। कश्मीर जे यकजहतीअ जो ॾींहुं आहे। अॼु असां सभु पाकिस्तानी कश्मीर सां जेको आहे वॾायूं ऐं उनजी जेसिताईं उनजा मसाला हल न थींदा तेसिताईं असांजो उन सां साथ। अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां उस्तादनि जो हिते गॾिजण हिकु माना खेज़ आहे, हिकु मक़सदु आहे, छो त 5 फरवरी कश्मीर जी यकजहती जो ॾींहुं आहे। असां सभिनी खे सिंध वासियुनि खे पाकिस्तान वासियुनि खे खपे कश्मीर सां कुलो कुले में मिलाए। जीअं त अॼु कश्मीर सां योम यकजहती जो ॾींहुं आहे तीअं असां कश्मीरियुनि सां भरपूर साथ ॾियण जो वचन कयूं था। असां तालका एजुकेशन ऑफिस और DG ऐं उस्ताद बरदरान कश्मीर सां गॾु आहियूं। जीअं त क़ौमी नज़रिए मुताबिक़ जिन इलाइक़नि में मुसलमाननि जी घणाई वई हुई मुसलमाननि खे इलाइक़ा ॾिना वेंदा ऐं जिन इलाइक़नि में हिंदुस्तान जी घणाई हुई हिकिड़ी पीस रैली कढी आहे कुंभ शहर में तालका एजुकेशन कोट जी तरफ़ खां। कश्मीर जे हवाले सां असां इहो चवणु चाहींदासीं त इंडिया मुसलसल आज़ादी खां पोइ 1947 खां पोइ हींअर ताईं कश्मीर ते कब्ज़ो कयो वेठी आहे जेको इंटरनेशनल लॉ जे मुताबिक़ गैर क़ानूनी आहे। इहो कब्ज़ो कश्मीर तां हटायो वञे ऐं असां पाकिस्तानी हर विक हर साह कश्मीर सां गॾु आहियूं पंहिंजी कश्मीर ठाहिण लाइ।